आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अगर को मर्द या औरत जनाबत में हुजे तो छा उन लाइ खाइण पीअण हराम थींदो? कंहिं क़िस्म जो कोई भी हराम ना आहे। जनाबत जी हालत आहे न, ज़ाल मुड़ुस सां जेकॾहिं सोबत थी आहे, घरवारी ज़ाल मुड़ुस पाण में सोबत कई आहे, हाणे मानी तयारु थी वई आहे, काफ़ी माण्हू हैरान यार हे मानी खाइण हराम आहे, कंहिं हिन खे हराम कयो आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। तव्हां हथ धोई करे जीअं नमाज़ जो वज़ू कबो आहे ईअं वज़ू करे मानी खाई सघो था, हाँ पाणी पी सघो था, आराम करे सघो था। हा, पर एतिरी डर न कबी जो तव्हां खां नमाज़ जेकी ज़ाया थी वञे, एतिरी डर न कबी। बाक़ी पोइ बि बहितर हिकिड़ो तरीक़ो तमामु उलमा बहितर लिखियो आहे त ठीकु आहे, जनाबत जी हालत में जेकॾहिं कोई बि बंदो आहे त उहो जनाबत जो तड़ लाहे करे पोइ मानी खाए, पर जेकॾहिं कोई नथो लाहे त पोइ हराम बि न आहे। काफ़ी माण्हू हिनखे हराम था सम्झनि, यार जनाबत जी हालत में मानी थो खाए, मानी इन जे लाइ हराम आहे। औरत जेकॾहिं जनाबत जी हालत में मानी खाए थी त मानी इन जे लाइ खाइणु हराम आहे। हे न आहे हराम, हे माण्हुनि जो को पंहिंजो ज़ेन आहे, माण्हुनि जो पंहिंजो ज़ेन आहे। जनाबत जी हालत में बंदो मानी बि खाई सघे थो, पाणी बि पी सघे थो, ऐं जेकॾहिं नमाज़ में ज़्यादा टाइम आहे न त उहो आराम बि करे सघे थो। त नमाज़ में हाणे मसलन तौरु 4 घंटा पिया आहिनि, घरवारी सां सोबत थी आहे त 2 घंटा मां आराम कयां, उथी करे गुसुल करे ऐं पोइ मां नमाज़ ते हलियो वेंदुमि, त कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। हा, एतिरी डर करण जो तव्हां पूरो ॾींहुं गुसुल न कयो, उलमा इन खे इंतिहाई ग़लति लिखियो आहे। उलमा इन खे इंतिहाई ग़लति लिखियो आहे। ऐं औरतुनि जे लाइ बि सेम इहो ई हुकुम आहे त औरतूं जेतिरो जल्दी थी सघे उहो गुसुल जेको आहे पंहिंजो लाइ छॾनि ऐं पोइ जेको आहे मानी कनि। बाज़ औक़ात इहा बि ॻाल्हि हलंदी आहे त औरत जनाबत सां घर में मानी पचाए त उहा ठीकु आहे न आहे, इहा हलंदी ॻाल्हि? इहा ॻाल्हि हले थी न साईं? त औरत जनाबत जी हालत में मुड़ुस सां सोबत थी आहे त हाणे छा औरत इहा तड़ लाहिण खां बग़ैर मानी पचाए सघे थी? नथी पचाए सघे। त इहा औरत जनाबत जी हालत में जेकॾहिं मजबूरी आहे, मुड़ुस खे काॾे ट्रेवल ते वञिणो आहे, नौकिरी ते वञिणो आहे, सफ़र ते वञिणो आहे, त उहा जेकॾहिं जनाबत जी हालत में मानी पचाए करे मुड़ुस खे ॾिए थी, मुड़ुस लाइ हलाल आहे। छा आहे? हलाल आहे। बसि बहितर तरीक़ो पुछा कंदो त बसि जनाबत जो तड़ लाइ करे पोइ करे, उहो बहितर आहे। पर जेकॾहिं मुश्किल आहे, मजबूरी आहे, काॾे वञिणो आहे, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन आहे, इन खे ज़्यादा सीरियस न वठो। अगरि का खाइण वारी शइ गरम हुजे त उनखे फूक ॾेई करे खाई सघूं था या न? मसलन तौरु चांहि या मानी जो गिरह। अच्छा, इन ॻाल्हि खे जेको नोट कयो त जेको अॼुकल्ह असां चांहि खे फूक ॾेई करे पोइ पीअंदा आहियूं, चांहि गरम आहे, फूक ॾेई असां उनखे पोइ पीअंदा आहियूं। मानी जो गिरह गरम आहे, उनखे असां फूक लॻाए करे पोइ जेको खाईंदा आहियूं। इन खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे, ना पसंदीदा अमल आहे, इन खां बचण जी कोशिशि कयो। हराम न आहे कंहिं क़िस्म जो कोई। मां त चयो साईं हाणे फूक ॾेई सघो हराम थी वियो, हराम न थींदो, ना पसंदीदा अमल आहे। इन खे उलमा मकरू जेको आहे चयो आहे त चांहि उनखे कंहिं क़िस्म में कोई बि फूक न ॾियो, फूक ॾेई करे पोइ पीऊं, उनखे ईअं ठाराए रखे छॾियो पाण ठरी वञे, पोइ उनखे तव्हां पीओ। मानी जो गिरह आहे, उनखे तव्हां खाओ था, उनखे फूक न ॾियो। इन सां इहा शइ नापसंदीदा थींदी आहे इस्लाम जे अंदरि। शरीयत ॿुधाए थी इहा नापसंदीदा अमल आहे। हराम अमल कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। हराम न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खे चयो आहे ऐं न ई जेको उनखे साहबा चयो आहे, बल्कि इहो अमल जेको आहे उहो अमल बहितर न आहे। साईं भॻल थांव में खाइण पीअण कीअं आहे? बाज़ माण्हू चवंदा आहिनि त भॻल थांव में मानी या पाणी खाइण ऐं पीअण न खपे, उहो अमल कीअं आहे? भॻल थांव में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। उहो इन एतबार सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त उन में इंसान खे तकलीफ़ पहुची सघे थी। मसलन तौरु को कोप भॻल आहे, हिकिड़ो पासो उनजी किनारी सॼी भॻल आहे, उन में जेकॾहिं कोई बंदो चांहि पीए थो त मुमकिन आहे हिन जो मुंहुं जेको आहे उहो ज़ख़्मी थिए। इन एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भॻल जेकी बि शइ आहे, पोइ उहो तव्हांजो कोप आहे, तव्हांजी प्लेट आहे, तव्हांजी प्लेट आहे, इन खां अलावा जेके बि खाइण वारियूं शयूं आहिनि न, जंहिंजे अंदरि असां खाधो विझी करे खाऊं था, उनखां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। उहो इन बेस ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त उन मां इंसान खे तकलीफ़ पहुची सघे थी। शीशे जो गिलास आहे, उहो भॻल आहे, उन में जेकॾहिं तव्हां पाणी पीओ था, मुमकिन आहे तव्हांजो चप जेको उन में टुकिजी पए। कोप आहे, उन में तव्हां चांहि पीओ था, मुमकिन आहे उन में तव्हांजो चप जेको आहे टुकी पए। इन एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना था फरमाई। घर में ॿिया जेकॾहिं थांव पिया आहिनि बिल्कुलु ठीकु आहिनि, त इन भॻल शइ खे कढी छॾियो। हिते इहो बि सुवाल ईंदो, साईं असां इंतिहाई ग़रीब आहियूं ऐं ग़रीब माण्हू जे घर में जेकॾहिं आहे हिकिड़ो भॻल कोप, हिकिड़ी प्लेट, त उहो छा, उहो पंहिंजो गुज़ारो करे, एहतियात करे,
बाक़ी जेकॾहिं अल्लाह ताला वुसत ऐं ताक़त ॾिनी आहे पोइ भॻल जेके बि थांव आहिनि पोइ कोप हुजनि गिलास हुजनि प्लेट हुजनि उनखे कढी करे उन जी जॻह ते दुरुस्त जेको आहे थांव आणे छॾियो। साईं कुझु माण्हू नमाज़ जे दौरान समूरी मस्जिद खे ॾिसंदा आहिनि, छा इन अमल सां नमाज़ फासिद थींदी? नमाज़ फासिद त न थींदी, बाक़ी इहो अमल जेको आहे बहितर न आहे। अलाह अकबर करे पूरी मस्जिद खे ईअं ॾिसणु, घड़ियाल खे ॾिसणु, जमायतुनि खे ॾिसणु, इहे अमल जेको आहे बहितर न आहे, नापसंदीदा इहो अमल आहे। हा जेकॾहिं अहिड़ी तव्हां हरकत कयो था नमाज़ जे अंदरि ऐं अॻिलो बंदो सम्झे थो त हे नमाज़ में ई न आहे, पोइ ताईं नमाज़ जेकी आहे फासिद थी वेंदी। नमाज़ जे अंदरि बंदो सुकूत इख़्तियार करे ऐं पंहिंजी नज़र खे बि जेको आहे सिर्फ़ु नमाज़ सां ई महदूदु रखे। अलाह अकबर करे बीठा आहियूं त नज़र जेकी आहे उहो सजदे जी जॻह ते हुजे ऐं बाक़ी नज़र खे हेॾे होॾे फिराइण सां नमाज़ त फासिद न थींदी। बाक़ी इहो जेको तरीक़ो आहे, जेको अमल आहे, इहो अमल इन खे शरीयत नापसंदि कयो आहे। तमामु साथी इन खां बचण जी कोशिशि कनि त नमाज़ में पंहिंजी अखियुनि खे हेॾे होॾे न फिराइनि। साईं शर्ट ऐं कमीज़ ते जेकॾहिं जानदार जी तस्वीर लॻल हुजे त उन में नमाज़ पढ़णु कीअं आहे? नमाज़ उन में पढ़णु नाजाइज़ आहे। कमीज़ आहे, उन कमीज़ में जेकॾहिं बांस छापियल आहे, वाज़े तौर ते बांस हिते छापियल आहे या कंहिं शींहं जी मुंडी आहे, अमूमन कमीज़ ते घटि हूंदी आहे। असां जेके कमीसूं पाईंदा आहियूं हिननि ते बंदो घटि जेको आहे छापराईंदा आहिनि या लिखाईंदा आहिनि। अमूमन इहे शर्ट ते ज़्यादा हूंदी आहे। क्रिकेट जी शर्ट आहे, उन में शींहं छापियल आहे। क्रिकेट जी शर्ट आहे, उन में घोड़ो छापियल आहे। या इन खां अलावा दुनिया जी का मुख़्तलिफ़ शर्ट आहे, उन में कुतो ॿिलो, आसान जुमिलनि में तव्हांखे ॿुधायां थो, कंहिं बि जानदार जी तस्वीर आहे, शर्ट पातल आहे, कंहिं बि जानदार जी तस्वीर आहे। जानदार उनखे चइबो आहे जंहिंखे साहु हुजे, यानी 18,000 मख़लूक जेकी आहे न, उन में कुतो बि अचे थो, ॿिलो बि अचे थो, इंसान बि अचे थो, जिन जी मुंडी हुजे ऐं जिन जी अजीबो ग़रीब ॾियनि था न यार, हिकिड़ी ठहे थी मुंडी, ख़ौफ़नाक हिकिड़ी मुंडी ठहंदी आहे, उहा जेकॾहिं शर्ट ते छापियल आहे त अहिड़ी शर्ट सां नमाज़ पढ़णु नाजाइज़ आहे। नमाज़ जेकॾहिं पढ़ी आहे, हाणे सुवालु ईंदो नमाज़ पढ़ी आहे त पोइ छा कयूं? नमाज़ पढ़ी आहे त छा कयूं? नमाज़ खे मोटायो, नमाज़ खे मोटायो। जेकॾहिं वाज़े तौर ते उहा मुंडी छापियल आहे, पर जेकॾहिं को वण जी तस्वीर आहे, घर जी तस्वीर आहे, पहाड़ जी तस्वीर आहे, कंहिं बिल्डिंग जी तस्वीर आहे, कंहिं मस्जिद जो लोगो आहे, कंहिं बिल्डिंग जो लोगो आहे, त उन में कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। शर्त आहे त जानदार हुजे, जानदार जी तस्वीर आहे, वाज़े तौर ते आहे। जेकॾहिं हेठि रखूं त उतां बि ज़ाहिर थिए थी त इन शर्ट में, इन कमीज़ में जेकी नमाज़ न थींदी। अगरि पढ़ी आहे उन नमाज़ खे वापसि कयोसि। साईं इमाम मेहदी जो ज़ूर कॾहिं थींदो? अच्छा, इहा ॻाल्हि हिकिड़ी बंदो ज़हन में रखे त इमाम मेहदी जे लाइ उनजो अचणु जेको यकीनी आहे। क़यामत जे क़रीब इन में ॿ हिकिड़ा उसूल आहिनि। शीयनि जो पंहिंजो मौक़ूफ़ आहे, अहले सुन्नत जो पंहिंजो मौक़ूफ़ आहे। शीयनि जो इहो अक़ीदो आहे त इमाम मेहदी हिन टाइम ज़िंदा आहिनि, पैदा थी चुका आहिनि। इमाम हसन अस्करी जा पुट आहिनि ऐं दुनिया में मौजूदु आहिनि, पर गैब में आहिनि। अचानक उन्हनि जो ज़ूर थींदो, इहो मसलक शीयनि जो आहे। असांजो इहो मसलक न आहे। असांजो इहो अक़ीदो आहे, अहले सुन्नत वल जमायत ऐं सुन्नियुनि जो इहो अक़ीदो आहे त इमाम मेहदी क़ुर्बे क़यामत में पैदा थींदा। पैदा थिया न आहिनि। शिया हज़रात चवंदा त पैदा थी चुका आहिनि। सुन्नी हज़रात जो इहो अक़ीदो बिल्कुलु न आहे, पैदा थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे मुताबिक़ अल्लाह जे नबी सुनन तिरमिज़ी जे अंदरि फरमायो त इमाम मेहदी आख़िरी ज़माने में पैदा थींदो, जंहिंजो नालो मुंहिंजे नाले वांगुरु हूंदो, यानी नालो उनजो मुहम्मद हूंदो। ऐं पोइ फरमायो त उनजे पीउ जो नालो मुंहिंजे वालिद साहिब जे नाले जहिड़ो हूंदो, यानी अब्दुल्ला। ऐं पोइ फरमायो त उहो मुंहिंजी धीउ फ़ातिमा जी नसल खां हूंदो। हे असां सुन्नी हज़रात जो अक़ीदो आहे। इमाम मेहदी जो अचणु दुनिया जे अंदरि यकीनी आहे। यकीन तौर ते उहो क़ुर्बे क़यामत खां पहिरियां ज़ाहिर थींदा, पर असांजो जेको अक़ीदो आहे त पैदा थींदा। ऐं शिया हज़रात चवंदा न हिन टाइम पैदा थी चुका आहिनि, त उहो अक़ीदो उनजो पंहिंजो आहे। उहो जेकॾहिं उनजो अक़ीदो आहे बि सही न, उहो अक़ीदो उनजो पंहिंजो आहे। असां इन अक़ीदे खां बिल्कुलु बरी आहियूं। असांजो अक़ीदो इहो आहे जेको हदीस जे मुताबिक़ त इमाम मेहदी आख़िरी ज़माने में पैदा थींदा ऐं तक़रीबन रिवायत जे अंदरि आयो त 7 साल उहे दुनिया जे अंदरि हुकूमत बि कंदा ऐं इन खां बाद में उनखे औलाद बि थींदी। हे सुन्नी हज़रात जो अक़ीदो आहे। बाक़ी शिया ऐं सुन्नी जे अंदरि इख़्तिलाफ़ु जेको आहे न, मां ॿुधायां ज़मीन आसमान जो इख़्तिलाफ़ु आहे।